बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हिन वीडियो में वेक्टर जे बारे में ॻाल्हि कंदासीं, पर उन खां पहिरीं असांखे स्केलर खे सिखणो पवंदो, छो त जॾहिं असां स्केलर में का एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन एड कंदा आहियूं त पोइ असांखे वेक्टर मिलंदो आहे। तंहिं करे सभ खां पहिरीं स्केलर खे सिखणो पवंदो, पोइ असां एडिशनल इन्फॉर्मेशन जी ॻाल्हि कंदासीं। जेकॾहिं असां स्केलर लफ़्ज़ जी ॻाल्हि कयूं त उन जी माना आहे मैग्नीट्यूड, नंबर या वैल्यू। सिंधी में असां ईअं चई सघूं था त स्केलर हिकु क़ीमत हूंदी आहे। जेकॾहिं असां स्केलर क्वांटिटीज़ जी ॻाल्हि कयूं, जिन खे असां सिंधीअ में बेतरफ़ी मिक़दार बि चवंदा आहियूं, त उहे अहिड़ियूं फिज़िकल क्वांटिटीज़ हूंदियूं आहिनि जिन जी वज़ाहत करण जे लाइ मैग्नीट्यूड जी ज़रूरत हूंदी आहे। फिज़िकल क्वांटिटीज़ उहे क्वांटिटीज़ आहिनि जिन खे असां मेजर करे सघूं, मापे सघूं, ऐं उन्हनि क्वांटिटीज़ जे मैग्नीट्यूड जो मतिलबु इहो आहे त उन क्वांटिटी जी क़ीमत हूंदी ऐं उन सां गॾु उन क्वांटिटी जो एको बि हूंदो, पोइ असां चवंदासीं त उहा क्वांटिटी स्केलर क्वांटिटी आहे। मिसाल था वठूं त असां बाज़ार मां कुझु वठणु विया आहियूं, जीअं त असां हिकु फ्रूट जे दुकान ते बीठा आहियूं ऐं असां कुझु सूफ़ वठणु चाहियूं था, त असां दुकानदार खे चवंदासीं त असांखे कुझु सूफ़ खपनि। पर असां नोटिस कयो हूंदो त दुकानदार असांखे चवंदो आहे त तव्हांखे केतिरा किलो सूफ़ खपनि, पहिरीं इहो त ॿुधायो। जेतिरा किलो असांखे कुझु खपंदो आहे त असां उहो ॿुधाए छॾींदा आहियूं। जीअं त मिसाल तौरु असांखे 2 किलो सूफ़ खपनि, त असां दुकानदार खे ॿुधाईंदासीं, त दुकानदार असांखे उहे पैक करे ॾेई छॾींदो। त हिते जेके 2 किलोग्राम आहिनि उन्हनि खे असां सूफ़नि जो मायो चवंदासीं, जंहिंमें 2 जेको आहे उहा वैल्यू थी वई ऐं किलोग्राम जेको आहे उहो यूनिट थी वियो। तंहिं करे असां चवंदासीं त मास जेको मायो आहे उहा हिकु स्केलर क्वांटिटी आहे, छो त उन में असां मैग्नीट्यूड जी ॻाल्हि था कयूं। ऐं जेकॾहिं असां वटि हिकिड़ी रॉड आहे ऐं असां उनखे मापे ॾिठो आहे त उहा 5 मीटरनि जी आहे, मतिलबु त उनजी लेंथ 5 मीटर आहे, जंहिंमें 5 उनजी वैल्यू थी वई ऐं मीटर लेंथ जो यूनिट थी वियो, एको थी वियो। तंहिं करे लेंथ बि हिकु स्केलर क्वांटिटी आहे, बेतरफ़ी मिक़दार आहे। जेकॾहिं असां वटि हिकु थर्मोमीटर आहे त असां उन सां गर्मी पिद मालूम करे सघूं था। मिसाल तौरु असां गर्मी पिद मालूम कयो 37 सेंटीग्रेड, जंहिंमें 37 वैल्यू आहे ऐं सेंटीग्रेड गर्मी पिद जो एको आहे, यूनिट आहे। त टेम्परेचर हिकु स्केलर क्वांटिटी थी वई, छो त उनखे असां मैग्नीट्यूड सां वज़ाहत कई, जंहिंमें वैल्यू बची वई ऐं यूनिट बची वियो। जेके स्केलर्स हूंदा आहिनि उन्हनि खे असां नॉर्मल अखरनि सां प्रेज़ेंट कंदा आहियूं, जीअं त ABC। 2 बेतरफ़ी मिक़दार तॾहिं ई इक्वल थी सघनि था जॾहिं उन्हनि जो मैग्नीट्यूड ऐं उन सां गॾु उन्हनि जी जेका निशानी आहे उहा हिकु जहिड़ी हुजे। मैग्नीट्यूड में उनजी क़ीमत अची वई ऐं निशानी प्लस माइनस जीअं नंबर्स ते लिखियलु हूंदी आहे उहे सेम हुजनि, हिकु जहिड़ा हुजनि, पोइ असां ॿिनि बेतरफ़ी मिक़दारनि खे, ॿिनि स्केलर्स खे इक्वल चवंदासीं। हिते हिकु एग्ज़ाम्पल आहे 10/2 किलोग्राम इक्वल टू 5 किलोग्राम। छा इहे ॿई स्केलर इक्वल आहिनि? जी बिल्कुलु इक्वल आहिनि। कीअं? मैथमेटिकली असां ॿिनि ते ॿिनि जो खोड़ो हिकु दफ़ा आणंदासीं ऐं 10 ते ॿिनि जो खोड़ो 5 दफ़ा आणंदासीं, त 10/2 kg थी वेंदो 5 kg, जेको 5 kg ते इक्वल आहे। हिते ॿिन्हिनि जी क़ीमत साॻी आहे 5, ऐं वॾी ॻाल्हि त इन्हनि ॿिन्हिनि जा यूनिट सेम आहिनि। तंहिं करे इहे ॿई स्केलर्स जेके आहिनि उहे हिकु जहिड़ा आहिनि, इक्वल आहिनि, बराबरि आहिनि। स्केलर्स खे ईज़ीली असां एड करे सघूं था, प्लस करे सघूं था, जीअं त 2 किलोग्राम प्लस 3 किलोग्राम थींदा आहिनि 5 किलोग्राम। पर इहा ॻाल्हि असांखे ज़हन में रखणी हूंदी त जेके यूनिट आहिनि उहे सेम हुअणु घुरिजनि, हिकु जहिड़ा हुअणु घुरिजनि। जेकॾहिं हिकु स्केलर जो यूनिट किलोग्राम आहे त लाज़मी ॿिए स्केलर जो यूनिट में किलोग्राम हुअणु घुरिजे, तॾहिं असां उन्हनि ॿिन्हिनि खे एड करे सघूं था, जोड़े सघूं था। उन खां पोइ असां सिंपली उन्हनि खे सबट्रैक्ट बि करे सघूं था, उन्हनि खे कटअप करे सघूं था। जीअं त 7 मीटर मां असां 4 मीटर कट कया त 3 मीटर आया। उन खां पोइ असां मल्टीप्लाई बि करे सघूं था स्केलर्स खे, जीअं त 6 मीटर स्क्वायर खे असां 5 मीटर स्क्वायर सां ज़रब ॾियूं त 3 मीटर स्क्वायर अची वियो। उन खां पोइ वंडप करे सघूं था, सिंपली जीअं वंड कबी आहे 25 मीटर क्यूब खे डिवाइड कंदासीं 5 मीटर क्यूब सां त अची वियो आंसर असां वटि 5 मीटर क्यूब। मिसाल तौरु असां बस स्टॉप ताईं पहुचणु चाहियूं था ऐं असांखे ख़बर न आहे त बस स्टॉप हितां खां केतिरो परे आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां कंहिंखां पुछंदासीं त बस स्टॉप हितां खां केतिरो परे आहे, ऐं हुतां खां असांखे कंहिं माण्हू ॿुधायो त बस स्टॉप हितां खां 5 किलोमीटर परे आहे। त असां वटि हिकु इन्फॉर्मेशन अची वई त बस स्टॉप ताईं पहुचण जे लाइ असांखे 5 किलोमीटर पंधु करिणो पवंदो। पर छा असां बस स्टॉप ताईं पहुची सघंदासीं? मुश्किल आहे, छो त हिते खोड़ सारा रस्ता आहिनि, कहिड़े तरफ़ वञिणो पवंदो, त उन लाइ असां छा कंदासीं? जी बिल्कुलु उन लाइ असां इहो कंदासीं त जंहिंखां असां इहो पुछो त बस स्टॉप केतिरो परे आहे, त उन खां इहो पुछंदासीं त कहिड़ी तरफ़ आहे बस स्टॉप। त हुतां खां असांखे आंसर अचे थो त बस स्टॉप
उत्तर तरफ़ आहे त असां वटि हाणे 2 इंफॉर्मेशन्स अची वियूं त असांखे 5 किलोमीटर वञिणो आहे उत्तर तरफ़ त असां इज़ीली आसानीअ सां बस स्टॉप ताईं पहुची वेंदासीं। हिते असां छा ॾिठो त कंहिं क्वांटिटी खे डिस्क्राइब करण लाइ, कंहिं कमु करण जे लाइ या कंहिं फिज़िकल क्वांटिटी खे डिस्क्राइब करण जे लाइ, बयान करण जे लाइ न सिर्फ़ु असांखे मैग्नीट्यूड जी पर डायरेक्शन जी बि ज़रूरत पई, तरफ़ जी बि ज़रूरत पई। जीअं असां पहिरीं डिस्कस कयो हो त वेक्टर क्वांटिटी उहा क्वांटिटी हूंदी आहे जंहिंमें मैग्नीट्यूड सां गॾु तरफ़ जी बि ज़रूरत पवे। त हिते असां वेक्टर क्वांटिटी जी ॻाल्हि पिया कयूं। असां सफ़र त तय कयो पर कंहिं डायरेक्शन में, कंहिं तरफ़ में। उन वेक्टर क्वांटिटी जो नालो आहे डिस्प्लेसमेंट। जीअं त उन खां अलावा फोर्स बि हिकु वेक्टर क्वांटिटी आहे, मोमेंटम बि हिकु वेक्टर क्वांटिटी आहे जंहिंमें असांखे मैग्नीट्यूड क़ीमत सां गॾोगॾु तरफ़ जी बि ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं असां हिकु लाइन ड्रा कयूं ए ऐं बी जे विच में त छा असां हिनखे वेक्टर क्वांटिटी चई सघूं था? पहिरीं असां ॾिसंदासीं त वेक्टर क्वांटिटी में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ख़बर हुअणु घुरिजनि। त सभ खां पहिरीं असांखे वेक्टर क्वांटिटी जे लाइ मैग्नीट्यूड ख़बर हुअणु घुरिजे। मैग्नीट्यूड छा आहे? जी बिल्कुलु, ही हिकु लाइन आहे, लेंथ आहे, त असां हिन जो मैग्नीट्यूड बि फाइंड करे सघूं था। उन खां पोइ असांखे वेक्टर क्वांटिटी खे सम्झण जे लाइ डायरेक्शन जी बि ज़रूरत हुजे, पर हिते असांखे को बि तरफ़ ख़बर न पई पवे त ही जेका लाइन आहे इहा ए खां बी ॾे थी वञे या बी खां ए ॾे थी अचे। त हिनखे असां वेक्टर चवंदासीं? जी बिल्कुलु, असां हिनखे वेक्टर न चवंदासीं। ही हिकु स्केलर क्वांटिटी थी सघे थी पर वेक्टर न। पर जेकॾहिं असां हिन में तरफ़ ॿुधायूं त ही जेका लाइन आहे उहा ए खां बी ताईं थी वञे त उहा वेक्टर खे ज़ाहिर कंदी। हाणे ही जेका डायरेक्टेड लाइन सेगमेंट आहे उहा हिकु वेक्टर क्वांटिटी आहे या हिकु वेक्टर आहे। वेक्टर में जेका लाइन सेगमेंट आहे जिथां खां स्टार्ट थी थिए उनखे असां इनिशियल पॉइंट चवंदासीं। ये जिथे उहा लाइन पूरी थी थिए उनखे असां टर्मिनल पॉइंट चवंदासीं। वेक्टर खे ज़ाहिर करण जो ॿियो तरीक़ो इहो आहे त असां लाइन ड्रॉ कयूं या हिकु तीर ड्रॉ कयूं जेको असांखे ॿुधाए त ही लाइन कंहिं तरफ़ पई वञे ऐं उन लाइन जी जेका लेंथ आहे, ड्रैग आहे, उहा त उनजी मैग्नीट्यूड थी वियो। ऐं सिंपली इन में बि असां जिथां लाइन शुरू थींदी उनखे इनिशियल पॉइंट चवंदासीं ऐं जिथे तीर हूंदो जेको तरफ़ खे ॿुधाए थो उनखे असां टर्मिनल पॉइंट चवंदासीं। जेकॾहिं असां हिकु वेक्टर ठाहियूं था ए खां बी ताईं त उनखे रिप्रेज़ेंट इन तरीक़े सां कंदासीं त असां ए बी लिखंदासीं ऐं उनजे मथां हिकु तीर ठाहींदासीं जेको ज़ाहिर कंदो त ही वेक्टर ए खां बी ताईं वञे पियो। ऐं उहो ई साॻियो वेक्टर जेकॾहिं बी खां ए ताईं अचे त असां लिखंदासीं बी ए ऐं उनजे मथां तीर हणंदासीं त ही वेक्टर आहे ऐं जेको बी खां ए ताईं पियो वञे। ए खां बी वारे वेक्टर खे असां सिंपली स्मॉल ए लिखी सघूं था जंहिंजे मथां एरो हुजे, तीर हुजे, ऐं बी टू ए वारे वेक्टर खे असां सिंपली स्मॉल बी बि लिखी सघूं था जंहिंजे मथां एरो हुजे। त इन्हनि तरीक़नि सां असां वेक्टर्स खे ज़ाहिर करे सघूं था। जेकॾहिं असां ए बी वेक्टर जे मैग्नीट्यूड क़ीमत जी ॻाल्हि कयूं त उनखे इन तरीक़े सां ज़ाहिर कंदासीं त ए बी वेक्टर जो असां मॉड्यूलस वठी छॾियूं त असांखे मैग्नीट्यूड उनजी क़ीमत मिली वेंदी। ऐं जेकॾहिं असां बी ए वेक्टर जो मैग्नीट्यूड फाइंड करणु चाहियूं था त असां बी ए वेक्टर जो मॉड्यूलस वठी छॾियूं या असां ईअं बि करे सघूं था त ए बी वेक्टर जो बि मॉड्यूलस वठी सघूं था। छो त क़ीमत त ॿिन्ही जी साॻी आहे। असांखे ख़बर आहे त ए खां बी ताईं रस्तो त साॻियो आहे, लेंथ त साॻी आहे, सिर्फ़ु तरफ़ जी हेराफेरी आहे। त हिकिड़ो तरफ़ हिकिड़े तरफ़ आहे त ॿियो तरफ़ उनजे बिल्कुलु अपोज़िट मुखालिफ़ में आहे, पर क़ीमत ॿिन्हिनि जी साॻी आहे। अॼु असां हिन वीडियो में सिखियो त स्केलर्स जी वज़ाहत करण जे लाइ असांखे सिर्फ़ु मैग्नीट्यूड जी ज़रूरत थी पवे, पर वेक्टर्स जी वज़ाहत करण जे लाइ असांखे मैग्नीट्यूड सां गॾु तरफ़ डायरेक्शन जी बि ज़रूरत पवे थी। जीअं त मिसाल तौरु असां 2 लाइनूं लॻायूं था जिन जो मैग्नीट्यूड सेम आहे, जिन जी लेंथ जेका आहे सो सेम आहे। जीअं त ॿिन्हिनि जी लेंथ आहे 2 मीटर, पर हिकिड़ी जेका लाइन आहे जंहिंमें को बि तरफ़ ज़ाहिर न आहे त कंहिं तरफ़ वञे पई, किथां शुरू थिए थी, किथे ख़तमु थिए थी, त असां हुनखे स्केलर था चऊं। पर ॿिए तरफ़ ॾिसूं त हिकु लाइन आहे जंहिंमें तीर सां असांखे ॿुधायो वियो आहे त ही लाइन कंहिं तरफ़ वञे पई, त उनखे असां वेक्टर चवंदासीं। जेका लाइन बेतरफ़ी आहे उनजी क्वांटिटी जेकॾहिं असां डिस्क्राइब कयूं त उनखे असां डिस्टेंस चवंदा आहियूं या लेंथ चवंदा आहियूं। ऐं जेका लाइन तरफ़ वारी आहे, डायरेक्टेड आहे, जंहिंमें डायरेक्शन आहे, त उनजी क्वांटिटी जेकॾहिं डिस्क्राइब कयूं त उनखे असां डिस्प्लेसमेंट चवंदा आहियूं। जेके स्केलर्स आहिनि, स्केलर क्वांटिटीज़ आहिनि, उन में मास बची थो वञे, टेम्परेचर बची थो वञे। वेक्टर क्वांटिटीज़ जी ॻाल्हि कयूं त उन में फोर्स अची थो वञे, मोमेंटम अची थो वञे। हिननि क्वांटिटीज़ खां अलावा बि ॿिया स्केलर ऐं ॿिया वेक्टर बि आहिनि। जेकॾहिं तव्हांजे ज़हन में के स्केलर ऐं वेक्टर आहिनि त उन्हनि खे कमेंट में ज़रूरु लिखिजो।
ऐं जेकॾहिं हिन वीडियो जे रिलेटेड को क्वेश्चन आहे त उहो बि ज़रूरु कमेंट में ॿुधाइजो। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो कम जी लॻी त हिनखे लाइक ज़रूरु कजो ऐं पंहिंजे क्लासमेट्स सां शेयर ज़रूरु कजो। त मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।